दुनिया जे जहान में हिकिड़ा अॻवान आहिनि, ॿिया पोइ लॻ जेके हिदायत वारा आहिनि तिन जे लाइ त भलाई आहे ॿिन्ही धुरियुनि जी, अॻवान बि पोइ लॻ बि। अलाह ताला फरमायो हर हिकु माण्हू खे पंहिंजे पंहिंजे इमाम जे कढ लाईंदासीं। हर हिकु माण्हू पंहिंजे पंहिंजे अॻवान जे कढ लॻंदो। अहिड़ो ॾींहुं थींदो जो माण्हू खे हर हिक खे पंहिंजे पंहिंजे अॻवान जे पुठियां छॾींदासीं। उहे इन तरह थी बीह रहंदा। पोइ जेके ताबेदार पंहिंजे अॻवाननि खे दुनिया में पंहिंजो वॾो करे वेठा हुआ, उन्हनि जे रज़ामंदे ते उथंदा वेहंदा हुया, पोइ अलाह ताला जो ख़्यालु कोन हो। उन्हनि शख़्सनि खे उते उहे ॾोरा पोइ ॾींदा, चवंदा तव्हांजे करे असां हिते पार थियासीं। ताबेदारी जो मसइलो, उन्हनि जे राय ते हलण जो मसइलो। हज़रत अदीब पुट हाकिम जो इहो मुस्लमान थियो, हाकिम ताई जो कबीलो। उन हिकिड़े दफ़े हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकिड़ी आयत लथी क़ुरान जी, उन ते अची सुवाल कयो, पुछा कई त साईं अलाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो त माण्हू पंहिंजे अॻवाननि खे जी इबादत था कनि। तो असां ॾिठो आहे यहूदियुनि खे नसारनि खे मुराद ते घणो करे इहे ई हूंदा, उहे पंहिंजे उन्हनि जी पूॼा कोन कंदा आहिनि। अलाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो त इहे हुननि जी पूॼा कंदा आहिनि। तो महिरबानी करे मूंखे सम्झायो, इहा ॻाल्हि ख़्याल में नथी अचे। उहे उन्हनि जी पूॼा कंदा आहिनि। फरमाए अदीब पुट हाकिम जा इहे माण्हू उन्हनि जे हुकुम ते हलंदा आहिनि। जेके हलाल हुजे उनखे हलाल कनि, जेके हराम हुजे हराम कनि। पंहिंजे अॻवाननि जा इंतिहाई ताबेदार आहिनि। ईअं आहे, ईअं आहे, ईअं आहे त इहा बि हिकिड़ी इबादत आहे। छो त अलाह तबारक व तआला जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि आहे उन्हनि जी। ला ताअत लिमख़लूक़िन फी मासियतिल ख़ालिक़। अलाह जी बेफ़रमानी पई थिए, पोइ कंहिं माण्हू जो चवणु वठिजे। इहा ताबेदारी बि ॼण इबादत आहे, ॼण पूॼा आहे। छो त हुनजे हुकुम खे पंहिंजे मालिक जे हुकुम खां बि वधीक सम्झो, बराबरि बि न सम्झो। छो हिकिड़े पासे ॾे अलाह जो हुकुम, ॿिए पासे ॾे हुनजे मालिकनि जो हुकुम, ऐं कॾहिं हिन जी ताबेदारी कॾहिं हिन जी ताबेदारी, पोइ त थियो बराबरि। पर जेकॾहिं उन मालिकनि जे हुकुम ते हलनि, अलाह जे हुकुम खे छॾे ॾियनि, त पोइ त ज़ोर थी विया न उहे। अलाह जी ॻाल्हि खे त छॾियऊं न, जंहिंजी इबादत कबी आहे, चइबो त हाणे इन्हनि जी इबादत था कनि। ईअं आहे, ईअं आहे त पोइ इहा पूॼा ईअं आहे। इहो याबुदून मिन दूनिल्लाह में दाख़िल आहे। अलाह खां सवाइ गैरनि जी पूॼा था कनि। जो रब जे बि फरमानीअ में कंहिं ॿिए जी ॻाल्हि वठी बीह रहिजे। हाणे तव्हां जेकॾहिं गौर करे ॾिसो त हिन हुकूमत में जेके बि माण्हू पंहिंजा कानून हलाइनि था, चयो वठनि था, अॻवानी कनि था, उहे उन्हनि वॾनि जे चवण ते हलनि था। तो न ग़लति हुजे, पोइ इहे बि याबुदून मिन दूनिल्लाह में दाख़िल आहिनि। जीअं अॻियां यहूदी ऐं नसारा पंहिंजनि अॻवाननि जी ताबेदारी कंदा हुआ, ऐं अलाह ताला हुनखे फरमाए त अलाह खां सवाइ ॿियनि जी पूॼा था कनि, त हे बि अहिड़ी तरह बेफ़रमानी कनि था ऐं उन्हनि जी पूॼा था कनि। तोखे ज़ुबान सां कोन चइबो त असां हिननि जा पुॼारी आहियूं, पर किरदारु उन्हनि जो अहिड़ो आहे जेको ॿुधाए थो त न हिननि अलाह जे ॻाल्हि खां वधीक
ॿियनि जी ॻाल्हि खे अॻिरो कयो आहे, जिते अलाह जी ॻाल्हि खे मञणो हुयो उन खे छॾे ॿी ॻाल्हि वरिती, तंहिंजी माना त इन्हनि हुननि खे पंहिंजो मालिक सम्झो। पोइ हे ताबेदार चवंदा, दादा तव्हां असांजा अॻवान हुयो, असां तव्हांखे वॾो करे वेठा हुआसीं, तव्हांजी ताबेदारी में रहियासीं, अॼु हीअ मुसीबत जी घड़ी अची वई आहे, हाणे इन में त कमु अचो, माना अलाह जे अज़ाब खां छुटी वञूं, मथो थो अचे हुकुम अहिड़ो। अन्ना कुझु मुसीबत टारींदो असां खां, मिन अज़ाबिल्लाह मिन शइ, का तकलीफ़ लहंदी, अलाह जो अज़ाब झको थींदो। पोइ उन्हनि खे चवंदा त असां बि तव्हां जहिड़ा बेसमझ बेहिदायत हुयासीं, गुमराही असां में बि हुई, ईअं न आहे त असां हिदायत वारा थी करे पोइ तव्हांखे ख़राबु कयोसीं, पाण बि गुमराह हुयासीं, तव्हां बि गुमराहनि जे पियो हूंदो आहे। अलाह असांखे हिदायत करे त तव्हांखे हिदायत कयो आहे, पर असां शैतान जे चवण ते लॻी थियासीं गुमराह, तंहिं करे असां गुमराही कई। हाणे हिते सभु मुसीबत में आहियूं, जीअं अलाह ताला क़ुरान में फरमायो त हाजून फिन्नार फयक़ूलु दुआफाउ लिल्लज़ीन इस्तकबरू इन्ना कुन्ना लकुम तबा। चवंदा हुननि खे त ॿिले असां तव्हांजा लॻा हिते कढ ऐं कमज़ोर हुयासीं, पोइ हाणे हिते असांजे लाइ को बिलो थिए, पोइ चवंदा त बाबा हिते हाणे कढूं। इहा जेका ॻाल्हि ॿोल हलंदी जहन्नम में अंदरि हलंदी, ॿाहिरि कान्हे। उते ॾिसंदा त हिते अज़ाब में अची वियासीं, हाणे निकिरणु मुश्किल आहे। पोइ उते हेरड़ियूं कंदा, उन्हनि खे ॾोरापा ॾींदा, दाऊं कंदा। अॻे तव्हां ॾे ईंदा हुआसीं, चवंदा त असां तव्हांजी मदद करियूं था, पोइ दुनिया जे कमनि में तव्हां केतिरा दफ़ा अॻुवान थींदा, उहो फ़ाइदो थींदो हो। हाणे हिते फ़ाइदो थिए त पोइ चवंदा त इहा ॻाल्हि असांखे मुश्किल आहे। अॼु न आम सबर न मालना में महीस, छुटकारो कोन्हे, दाहूं कयूं, करार वठूं या बेकरारी करियूं, बसि हिते हाणे ॻाल्हि पूरी थी वई आहे, तव्हां सॼो मुश्किल आहे। पोइ शैतान हिते ईंदो, उहो बि अची ॻाल्हाई पियो, शैतान बि हिते जहन्नम। وقال الشيطان لما قضي الأمر إن الله وعدكم وعد الحق ووعدتكم فأغلبتكم। शैतान बि हिते माण्हुनि खे घणा दिलासा दड़ ॾींदो आहे, गुनाहनि जा कम कराईंदो आहे, चवंदा त मिली छुटी वेंदासीं, हे हो। उते शैतान खे चवंदा त पोइ उते असांखे दिलासा ॾिना, हाणे हिते छा आहे, फ़ैसिलो त थी वियो। चवंदुमि त बाबा तव्हां सां अलाह वाइदा कया, बेश्त जा वाइदा, छोटकारे जा वाइदा, जन्नत जूं नेमतूं, अलाह पंहिंजे तरफ़ां इज़त ॿुधायूं तव्हांखे, को वाइदो अलाह जो हुयो था, इहो हक़ जो वाइदो। मां बि तव्हां सां वाइदो कयो हो, मां बि तव्हांखे फ़ाइदो ॾींदुसि, तव्हांजी तरक़ी कराईंदुसि, तव्हांखे दुनिया में दौलत इज़त ॾींदुसि। इहे सभु ॻाल्हियूं तव्हांजी दिलनि में विझंदो हुउसि, या पंहिंजा नाइब तव्हां ते मोकिलींदो हुउसि, उहे तव्हांखे अॻवान बणाईंदा हुया। उहो वक़्तु गुज़री वियो, हाणे असां पंहिंजे वाइदे ते फिरूं था। अलाह जा सचा वाइदा तव्हां न मञिया, मुंहिंजा कूड़ा वाइदा तव्हां मञी बीह रहियो, हाणे मां पंहिंजे वाइदे खां फिरां थो, बसि। मां कान ॾी अले मिन सुल्तान, पोइ छो थो फिरे, ही त मां तव्हांखे ज़ोर कयो त मुंहिंजे चवण ते हलो, ज़ोर न कयो न। अलाह तबारक ताला जेको तव्हांजो ख़ालिक हो, उन तव्हां सां वाइदा कया, रसूल हुनजो मोकिलियल, सभिनी नबियनि जो सरदार, उन जा वाइदा, वाइद नसीहतूं क़ुर, इन्हनि सभिनी खे तव्हां न मञियो, तव्हां मुंहिंजे रुॻो ॾटनि ते हलियो ऐं मुंहिंजे चवण ते मुंहिंजे कॾहिं लॻो। मां तव्हां ते ज़ोर त कोन रखियो, ज़ोर त तव्हां ते अलाह जो हो, ज़ोर त तव्हां ते रसूल जे हिदायत जो हो, उहो तव्हां फिटी करे रुॻो मुंहिंजे सॾ ते तव्हां हलिया आहियो। वातुकुम, मां तव्हां सां इहे वाइदा कया हा, हाणे मां फिरी वियुसि, मुंहिंजो ज़ोर तव्हां ते कोन हो, मां तव्हांखे वधीक कोन रुॻो एतिरो चइबो,
मां तव्हांखे सॾु कयो त बाबा अचो, तव्हां मुंहिंजे चवण ते जीव जीव कंदा आहियो, टुडकी लॻी भॻा आहियो, राग थियो भॻा आहियो, किथे गोए थी नाच तमाशो थियो ईअं भॻा आहियो, बसि रुगो थोरी सीटी ॾियण ते तव्हां हलिया आहियो। मां ज़ोर भरियो अथव, वॾो क़ुर तव्हांखे झले, वॾो रसूल तव्हांखे झले, अरे इहो शैतानी कमु अथव, बुछड़ो कमु अथव, इहो राग अथव, इहा जुआ अथव, इहे बुछड़ा कम आहिनि। पोइ तव्हांखे अलाह ताला अलाह जे रसूल इहे ॻाल्हियूं ॿुधायूं, क़ुर में ॻाल्हियूं आयूं। एॾी न मन हूंदे तव्हां मुंहिंजे रुगो सीध ते भॻा आहियो। हाणे ॿुधायो त तव्हां ते ज़ोर ॾिनो हो, तव्हां बग़ावत कई, फर्म बरदारी जा ज़ंजीर टोड़े बेफ़रमानी जे पासे ॾे मुंहिंजे तरफ़ आयो, भला तलू मुनी, हाणे मूंखे मलामत न कयो, न को मूंखे को इल्ज़ाम ॾियो, लूमो अनफो सकुम, तव्हां पाण खे मलामत करियो या फिटकार पाण ते विझो, मूंखे छा चओ। मां त पंहिंजो कमु कयो सो सॾु हो रुगो तव्हांखे, न को ज़ोर, न को ज़बर, न को वाइदो। मां तव्हांखे बेस्ट जा वाइदा ॾिना चवंदुमि न, भला हूरनि जा वाइदा तव्हांखे ॾिना न, छोटकार जा वाइदा न, खाधा पीता न, ऐं रुगो मां तव्हांखे हिकिड़ो गुनाह ॾिसी तव्हांखे सींध वॼाई तव्हां भॻा आहियो, बिना वाइदे जे होॾे वाइदा फिटी करे आहियो, अकुल करियो, कुझु सम्झो होश करियो, मूंखे मलामत न करियो, तव्हां पाण मुस्तकिल तरह बि फरमान आहियो। पोइ चवंदुसि भला हाणे उते जेके दिलासा ॾींदे आहिनि, हाणे कुझु गड़ दिलासो त करे कुझु उते चवंदा अख़लाफ़ त मां तव्हांजा वाइदा टोड़िया, वाइदा ई कोन मुंहिंजा, मां न बि मुसरिफ़ कुम, मां तव्हांजी हाणे फरियाद कोन ॿुधंदुसि, मां तुम बि मुसरिफ़ हाणे अहिड़ो फासी विया जो न तव्हां मुंहिंजी दाह ॿुधंदव न मां तव्हांजी दाह ॿुधंदुसि। इन कफ़र त बि मां शर्त मिन क़बिल, तव्हां अॻे मूंखे शरीक बणायो हो अलाह जो, सो मां हुनजो इनकार थो कयां। शरीक मूंखे छाजो बणायो, हीअ अलाह जो चवणो वठो अचे, तव्हां मुंहिंजो चवणो अचे, तव्हांजे अलाह सां मूंखे शरीक कयो, मां किथे हुयुसि अलाह जो शरीक, तव्हां बेवकूफ़ी कई। इन ज़ालिमीन लहुम अज़ाबुन अलीम, अलाह ताला थो फरमाए ज़ालिमनि खे दर्दनाक अज़ाब थींदो जो हिननि अहिड़े क़िस्म जी ग़लती कई, गंदनि वाइदनि ते हली पंहिंजी आख़िरत ख़राब करे छॾियो। जिते दुनिया जे जहान में थोरी रुगो टांडीड़े जी चिंग अची लॻंदी आहे त बि सिसराट थी वेंदो आहे, टिड़क टांडे जी किरी अचे पवंदी आहे पेर ते, तॾहिं बि दाह निकिरी वेंदी आहे। पोइ हे इंसान जो जिस्म जो सॼो बाहि जे अंदरि फासी वेंदो, हिते छुटण जी उमेद, हिते पाणी विझण जी उमेद, उते त न को छुटण जी उमेद न को पाणी मिलंदो, आख़िरी इहा बाहि कीअं विसाइबी, ज़रिए ते जिस्म में न हूंदी पर सारे बदन खे विड़ियल हूंदी, भॼण जी जाइ बि कान हूंदी। पोइ हाणे छा थी हिते अलाह त फरमाए त अज़ाब दर्दनाक हूंदो, सख़्तु ख़्यालु कजो। हीअ अलाह ताला शैतान जी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, अवाम हुनखे इल्ज़ाम ॾींदा, पर इल्ज़ाम में शैतान खे पंहिंजो जवाबदार न बणाए सघंदा, रहंदो उल्टो शैतान हुननि खे जवाबदार बणाईंदो। त तव्हां बेफ़रमानी कई आहे, तव्हां अलाह जो हुकुम खे छॾियो, तव्हां नबी जी ताबेदारी फिटी कई आहे।